चढ़ी पड़ी साह निकली तो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा बिस्मिल्लाह। अबा ये अबा खुशा ये खैर तो है। अइले बे खैर आदा। हाँ अबा खैर तो है, तबीयत सही ना है। पर हाँ तबीयत है तो कहियो भी न थियो त भाउ खां पुछी अचां त कीअं आहे कीअं न आहे। बस शहर में रहूं था, ॾिसे ड्यूटी को घर, घर को ड्यूटी, टाइम ही नथो मिले। यकीन करे बाबा ऐं अम्मा वारनि ॾे बि मां न वियो आहियां। ड्रोही थी यकीन करे भाउ, इहा ई ॻाल्हि आहे। अबा ॾाढो बीमार थी पियो आहे। अल्लाह अल्लाह भलाई कंदो भाउ। असांजे घर में बीमारियूं न, ॿार बीमार, मुंहिंजी घरवारी बीमार, मां त परेशान। बसि इहो जाते काथे हले थो पर मूंखे वधि खीर बि इहो गुर्दनि जो मसइलो खाई वियो आहे। अॼुकल्ह ॾिसे थी त गुर्दनि जा वॾा मसइला हलनि था हला। गरम खाधा ने केमिकल वारियूं चांहियूं पीए थो तूं बि, बसि तोखे मुड़े ई नथो। तूं बि जाते चांहि मिले थी बसि किरी थो पई। उहे छा कजे अबा। हाणे छा चांहि पींदे? न चांहि न पीअंदुमि। मानी त खाई आयो हूंदे ज़ाहिर ॻाल्हि आहे ॻोठ में। हाँ मानी बि खाई आयो आहे। हा मानी बणे ई नथी, का शइ हले ई नथी, अंदर यहाँ बंदि लॻो पियो आहे। मां सोचियुमि हिकु ई मरायत जे मरण खां पोइ मां बि त खट वसाई आहे। अल्लाह अल्लाह भलाई कंदो। मुंहिंजी बि फैमिली कोन्हे, वई आहे होॾे पीउ मां ॾे। अच्छा हा 9 ॾींहं होॾे रहियल आहिनि। हिकु अबा जेको 5 रुपया पिया हुया सभु इहे डॉक्टरनि ॾे वञी वञी कुल खपाए छॾियनि। हाणे काफ़ी अरसे खां पोइ इहे पियो पैसड़ा कोन हुया त मां चयो वञा भाउ ॾे चवां कुझु वरी मदद कर त त मां पंहिंजो इलाज ॾो करायां। मां वटि वा पैसा हुजनि हा त मां तोखे ॾेई छॾियां। मां वटि काॾो आहियां। ॾिसे थो मुंहिंजी पघार इहे 40-50 हज़ार घर में पूरी आहे। ड्रोही थी अलाह मुंहिंजे सालनि जी शादी आहे, ससु खे पैसा ॾिनमि, सहुरे खे ॾिनमि, होॾे जेको आहे सो सालियूं आयूं उन्हनि खे कपिड़ा वठी ॾिना, जेके हुया 5 रुपया मां उनखे ॾेई जान छॾाया। मां वटि हुजनि हा त तोखे ॾियां। भाउ आहे तूं, रत आहे तोखां वधीक ॿियो। ड्रोही थी इहा ई त ॻाल्हि आहे न। तूं हर हर चवंदो ड्रोही थी। अबा हुजनि हा त मां तोखे ॾेई छॾियां। हाणे मां वटि न आहिनि, मां पाण मजबूर आहे। ख़र्चनि न, सालनि जी शादी आहे, ॾिस तो सॼो ख़र्चु मुंहिंजे मथां आहे। सालनि जी शादी जो ख़र्चु तुंहिंजे मथां आहे। करिणो थो पए न। हाणे घरवारी चए थी, नरड़ियूं चवनि थियूं, वरी साला हाणे ॾिसे थो मुंहिंजे घर खे संभाली बीठा आहिनि। अबा कुझु ॾियां त मां थोरो इलाज ॾो करायां। हुजनि हा त मां, तूं भाउ आहे तोखे ॾियां। मां वटि पाण हाणे आख़िरी तारीख़ हाणे पाण परेशान, पैकेज ई कोन्हे, नेट ई नथी हले। सालनि खां अथी उहो त पहिरियों हुया, ॾेई छॾिया न। पोइ हाणे मूंखे कुझु न ॾींदे। मां वटि का शइ कोन्हे। ड्रोही थी यकीन करे कसम सां मां वटि का शइ कोन्हे। हाणे बि 50-60 रुपया पियो वेंदुमि मां जो होटल ते चांहि में पींदुमि। हाणे तूं पीए त पोइ इहे 50 जी चांहि घुरायूं पियो थोरो असांखे। पोइ हाणे छा कयां था। ॿियो को अहिड़ो सुझे ई नथो। ॾिस सौट वारनि को घुर ॾे। उन्हनि ग़रीबनि ॾिना अॻ में, हाणे हर हर छा उन्हनि ॾे वञा। मासात ॾे वञ, न्याज़ ॾे। न्याज़ खे बि शाबाश आहे, हुन ॾिनो मां त तव्हां कयो। मुल्क पिनियो थी न। पोइ हाणे मां मिट माइट तोखे भला ॾेखारींदा छा? ज़ाहिर ॻाल्हि आहे, जंहिंजी जेतिरी हैसियत थी तोखे ॾिनो न, सौट बि ॾिनई, मासात बि ॾिनई। पोइ पाड़े वारे रहे सचो माखो बि अॻे ॾींहुं 2 मण कणिक खणी वियो आहे। इन करे त हाणे तो ॾे आयो न मुंहिंजो भाउ मिलनी था न जाॾो काॾो। बसि वरी ॻोठ में ॾिस पिन बिन वञी न। हाणे मां काॾो वञा? मूंखे पंहिंजा बचा आहिनि, पंहिंजो घर आहे, घर वारी आहिनि, मूंखे पंहिंजी औलाद आहे, मुंहिंजी पंहिंजी लाइफ आहे। मां इन जे करे ॻोठ मां निकिरी शहर में आयो आहियां। तव्हां कॾहिं पैदा छो? अलाए कॾहिं अकुल ईंदो तव्हांखे। पढ़ियल लिखियल न आहियो न, ॼट हो न, जाइल हो न, तव्हांखे कहिड़ी ख़बर। हर कंहिंजी पंहिंजी लाइफ आहे बाबा। असांजा नंढड़ा बच्चा आहिनि, स्कूल जी तालीम जी फीस आहे, गैस जो बिल आहे, बिजली जो बिल आहे, पाणी जो बि बिल आहे शहर में। उहो त मञा थो त सभु कुझु आहे। हर को पंहिंजे बच्चनि जे लाइ करे थो। असांखे न करो। असांखे आपे मिल्कियत ॾिनी जुदा की पैदा अचो त हिते यतीम खानो आहे छा? पोइ हाणे छा कयां। हाणे भला इहो सभु कुझु त ॾिनो, हाणे इहो जाइड़ी आहे, पोइ उहा वारा खपायां भला। ॿियो छा कयां। भेणिया अधी चवे थी 1000 रुपया ॾे, मां कपिड़ा घुराई। कपिड़नि जे लाइ ॾिना त हुयामांसि, अॻे दफ़े ॾिना त हुयामांसि मां। ॾिसे न शादी आहे न, अचनि था, घुरनि था, ॾियणा था पवनि न। आहे वठि। ठीकु आहे बसि। राति रहंदे हिते?
घोड़े जी तो 50-60 रुपयो आहे, हिन 1000 रुपयो साले के मिंट में पियो हुयो न खीसे में, मां वरी चेक न कयो, मां जो 50 हुआ पर किथे में 1000 हो। पर तकलीफ़ हिनखे लटा कपिड़ा वठंदा, शादी आहे, ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे न। जॾहिं कार करे छॾी आहे, हाणे छा कयां? बसि जाइड़ी पई आहे, उहा खपायां, ॿियो छा कयां? ॾिसां को ग्राहक जाइ जो। जगह कहिड़ी? भई इहा पाण वारी। घणो कराई थी? इहो कंदी 15-20 लख त कंदी। खपाईंदसि? ॿियो हाणे अबा पंहिंजे इन जान खां वधीक जॻह त न आहे न। हाणे ॻोठ में ॿियो को अची छो वेहे, पोइ मूंखे ॾे जॻह, मां पैसा ॾिए रोक। जेके चओ 15 लख चवणी था त मां खणी 15.5 लख करे ॾियां, कैश पैसा ॾियां, पोइ स्टाम्प कर। ॿिए खे बि त ॾे न, मूंखे ॾे, उहा भली आहे, पाण में ॿाहिरि रहूं, ॿियो धारियो माण्हू ॻोठ में अची छो वेहे? ग़लति चयो मां? हीअं तके थो चोर जी विकिणे त उहो ई अथव न मलंग। हा उहो त मां पैसा ॾियां थो रोक, हलूं था तो बैंक तो चेक भरे तो कढाए ॾियां तो, जेतिरा लख चई स्टाम्प करे ॾे, मां चेक भरे ॾे। तोखे ॾाढी जॻह छो? ॿियो को बि अची ॻोठ में वेहे, तंहिंखां मां पैसा ॾियां थो, मूंखे ॾियां। मां तुंहिंजो भाउ, धारियो माण्हू ॻोठ में अची वेहे, इहो ज़रूरु आहे? शकी नथो थिए? छो? शर्म शर्म नथो अचे? को पितो नास अथी न? हाणे चवंदा आहिनि त रत त दांगीअ ते बि उथलंदी आहे। तूं भाउ तोॾे घर आयो आहे त पैसा 2-3 रुपया तूं उहो नथो ॾे, बाक़ी जेकॾहिं जॻह विकिणण जी मां ॻाल्हि कयां त तोॾे पैसा आहिनि। ॿियो को वठे, हुन खां मां वठां त भलो आहे न। पोइ भाउ खे तूं ईअं मत त नथो करे सघे? ईअं न हल न, मां काॾो अरे वञां? शकी थी, शर्मदार, बेहया, बेशरम, रख जी लानत थी, सूअर ॾिढ त विधो थी खाई खाई, आराम तो खाए, अलाए व्याज तो खाए, ख़बर नथी पवे मांखे। बेशर्मा, वॾो भाउ थी पियो। वॾे भाउ जा सका बस कर। लूसी कई जाइ जा, जाइ वठण का पैसा आहिनि, बाक़ी हुअ ॾियण का न आहिनि। ॿुधी मर, चङाई कर त मना। चङाई तो करे तूं इहा, ॿुधी मर। छा चवां तोखे हाणे? बेशर्मा, पैसा मां बि ॾियां। बस लूसी छो भी भाउ वॾी ॻाल्हि आहे यार, धारिया माण्हू अची विया न, हे साईं भाईरी आहे अॼुकल्ह जी। धारियो माण्हू जॻह वठे सही आहे, मां भाउ पैसा ॾियां थो, मूंखे नथो ॾे, हे अॼुकल्ह जी भाईरी आहे, हालत आहे। हक़ ते ॻोठु छॾियो अथई, मुंहिंजी घरवारी सही, घरवारी मूंखे चवंदी ॿाहिरि तोसां सिधा न हलंदा। सलाम आहे मुंहिंजी ज़ाल खे, सजण मुंहिंजी ज़ाल आहे, न मुंहिंजो भाउ सजण आहे, न मुंहिंजो पीउ सजण आहे, न मुंहिंजा सौट न मासा, त मुंहिंजी घरवारी मुंहिंजी सजण आहे। उनखे अॻु में ख़बर पइजी वई त तुंहिंजा ॿाहिरि ॾाहिरनि तोखे नथा सहन। हाणे ॾिस, ॿियनि खे ॾे थो, मूंखे नथो ॾे, हे भाईरी आहे। निकिती जान छुटी बबाए न मो।